नाज़रीन आवां कमांडो पवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन इन वक़्तु असां ज़िले शिकारपुर जे तालके गड़िया सीन जे ॻोठ नए अमरोट में मौजूदु आहियूं। असां सां हिते हिकिड़ो मार साहिबान जो शीदाई जनाब मुमताज़ अली दल साहब मौजूदु आहे। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल। साईं माहिर साहिबान जी जेतोणीकि कारकर्दगी गड़िया सीन तालके में काई कोन्हे का, माण्हू वॾियूं कंप्लेंट्स कनि था, शिकायतूं कनि था ऐं ताज़ो जेको आहे कई माण्हू माहिर ग्रुप खे छॾे कमारिया ग्रुप में हलिया विया आहिनि। अवां आख़िर कहिड़ी मारनि में ॻाल्हि ॾिठी आहे जो अञा ताईं तव्हां उन्हनि जा गीत था ॻायो? साईं असां इन करे ॻाल्हि ॾिठी आहे जो असांजा जामोटरनि ऐं उनखां बाद में जाते हर क़ौम में खैर था कनि। हाणे करायूं साईं असांजे बिरोइन जो करायूं ऐं उनखां बाद में काके पोटनि जो करायूं। असांजे जूणे जन ऐं दलनि जे बि हिन में चकर में आहिनि त अलाह करे असांजो बि उहो बि फ़ैसिलो कान ई कराईंदो गौंसवे कान। ऐं उनखां बाद में असांजे अमरोट नए जो नालो ॾिनो अथई जंहिंमें नालियूं बि आहिनि ऐं जेके आहिनि रस्ता रोड ॿोड ऐं हर ॻोठनि जा रोड हाणे अची विया आहिनि, उन्हनि खे पैसा अची विया आहिनि। साईं तव्हां माहिर ग्रुप असां कॾहिं खां वठी लाॻापियल आहियो? असां साईं हे 25 साल आहे। अच्छा, 25 साल थी विया आहिनि तव्हांखे माहिर ग्रुप सां, माहिर साहिबान सां तव्हां हमदर्दियूं वाबिस्ता आहिनि। आख़िर उन टाइम में कहिड़ी ॻाल्हि पेश आई जो तव्हां माहिरनि जी हिमायत कई? साईं हर माण्हूअ जे चङाईअ जहिड़ो हो ऐं उन सां माना भलाई पियो करे, हर माण्हूअ जी, हर दोस्त जी भलाई पियो करे। ऐं असांजो जेको महर साहिबु आहे ऐं माना दोस्तनि जो दोस्त आहे ऐं ग़रीबनि जो हमदर्द आहे। इन्हीअ जे करे ॾिसी उनजे माना उन ॾे हली वियासीं, चयोसीं त इन्हनि खां वधीक ॿियो को बि कोन्हे, चोरनि जो साथी न आहे। अच्छा, तव्हां जेको आहे तो इहो अॻाऊं हिकिड़ो ऑफ द रिकॉर्ड बि ज़िक्र कयो त अवां कुझु जेके इंसिडेंट थिया हुया पुलिस जे तरफ़ां बि, उनखां पोइ तव्हांखे मरहूम नादर ख़ान जेको आहे तो तव्हांजी ॿांह मारनि जे हवाले कई, इहो कीअं वाक़ियो? साईं असां ईअं थियो जो असांखे ॾाढो हितड़े तंग करे छॾियो अॻ में पुलिस। इहो कहिड़े सन जी ॻाल्हि आहे? इहा साईं असांजी माना ईअं सोचियो त माना यादि न आहे त माना ईअं सम्झो असां तव्हांखे ॿुधायूं त हे 25 साल आहे। हाणे कहिड़ो साल आहे कहिड़ो साल न आहे, बाक़ी फ़िलहालु असांखे पुलिस एतिरो तंग कयो अंत खां वधीक। पोइ नादर ख़ान कमारे असांखे चयो त यार गौंसबे खान ॾे वञो। पोइ असांखे गौंसबे खान असांखे पंहिंजनि वांगुरु ई ॾिठो, पर एतिरो छड़ो मूंखे न ॾिठई पर हर क़ौम वारे खे ॾिठई, हर माण्हूअ खे ॾिठई। असांजा जेके सरदार आहिनि उहे बि शरीफ़ आहिनि। साईं त तव्हां 25 सालनि खां माहिर साहिबान सां गॾु आहियो, त 25 सालनि जी कारकर्दगी इन्हनि जी इहा ई तव्हां ॿुधायो था त इन्हनि जेको आहे तो बिरोही काके पोटरा बिरादरी जो ठाह करायो ऐं दल जूण जा बिरादरी जे ठाह में लॻिया पियल आहिनि। इहे त ताज़ा वाक़िया आहिनि। हे 25 सालनि खां वठी बाक़ी छा कंदा रहिया आहिनि? 25 सालनि में साईं ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो जेके बि आहिनि हलचल जेका हिननि जी आहे कमकारनि जी हे हो हर शइ उन्हनि जे लाइ त माना हुन हलाईंदो रहियो आहे न कमु। जेको बि हे असांजे हिन खां माड़ीअ खां वठी रोड इन खान ठारायो आहे, गौंसबे खान ठाहियो, ज़िले नाज़िम मोहम्मद आरब खान ठारायो। हा साईं। त ज़िलाई जेका नाज़िमी वारो दौरु हो उनखे बि तक़रीबन 13-15 साल थी विया आहिनि उन शइ खे बि। त आख़िर माना 15 सालनि वारी अॻु वारी शइ खे तव्हां अञा ताईं माना उनखे ॻंढियूं वेठा हो। इन 15 सालनि में कयो छा आहे माहिर साहिब? साईं ॻाल्हि इहा आहे त हुननि जी हुकूमत न आहे, असुलु ॻाल्हि इहा आहे सर। हुकूमत हुजे त इनशा ताला उमेद आहे असांजा महर साहिब जेके आहिनि हर ॻोठ जे लाइ क़ुर्बान वेंदा आहिनि ऐं हर दोस्त जे लाइ क़ुर्बान वेंदा आहिनि। ऐं ज़िले नाज़िम जेको आहे असांजो मोहम्मद आरब ख़ान महर साहिबु, उहो एतिरा कम कराया अथई, स्कूल हर शइ असांजा बहितरीनु स्कूल कराई ऐं माना जंग जर में स्कूल कराया अथई। अच्छा साईं, तव्हां चओ था त माहिर साहिबु तमामु भलो माण्हू आहे, जेतोणीकि PS जेका पुठी सूबाई इलेक्शन थी उन में मुज़फ़र ईसाणी साहिबु तारे ते हिते इलेक्शन विढ़ियो, उहो त दावो थो करे त माहिर मूंसां धोखो कयो, माहिर ठीकु माण्हू न आहे। उहो ग़लति थो ॻाल्हि करे साईं, उहो ग़लति थो ॻाल्हि करे। उन महर साहिबु ख़ुदि असांखे चयो त पंहिंजो ईसाणी साहिब खे वोट कजो।
हा ईसाणी साहब खे वोट कयो। आगा साहब जेकॾहिं पंहिंजे रिस्क ते पंहिंजे इन ते खयूं अथई जेको उनजी माना हर माण्हूअ सां उहो बि ईअं एतिरो चवंदासीं सखी घर आहे आगा साहब, ऐं जीअं गौसबे ख़ान सखी घर आहे, बिल्कुलु सखी घर आहे। जी माहिर साहब जेको चोरी खां कोट दुरानी जा चक्कर हणे थो उनखे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? न चोरी नथो हाणे उनखे चोरी नथो हाणे, पर उन्हनि सां पंहिंजो वॾनि सां उन्हनि जो प्यार हो अॻ में बि। हा ख़ानदानी, हो बि ख़ानदानी घर आहे, हे बि ख़ानदानी घर आहे। ईअं न आहे अचिणो वञिणो आहे। हिकिड़ो तालके में हो MNA साहबु आहे, तालके गड़ियासीन में, तालके लखीअ में MNA आहे, उनखे हलणो आहे। उन सां बि हो अचे वञे थो, दोस्ती आहे, भाइरी आहे, उनखे हलणो आहे न साईं। अच्छा त हीअ जेको अॼुकल्ह तालके गड़िया सीन में मुख़्तलिफ़ माण्हू जेके हाणे ताज़ो साईं अब्दुल कादिर शाह बि जेको अमरोटी साहब आहे उन बि माहिर ग्रुप खे छॾियो, हे जेको मंगरिया सरदार आहे उहे बि माना पीपल्स पार्टी में हलिया विया, हीअ चरिया आहिनि छा जो माहिर साहब खे छॾे हलिया था वञनि? साईं हाणे उन्हनि तकिड़ो फ़ैसिलो कयो आहे न, उन्हनि तकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, उन्हनि खे चई नथा सघूं। ऐं मंगरियो साहब जेको आहे उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे। बाक़ी साईं अब्दुल कादिर शाह बहितरीनु माण्हू आहे। अब्दुल कादिर शाह तकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। जेकॾहिं मोहम्मद आरब ख़ान सां सलाह करे हा त उहो ईअं चवे सां दादा तूं न वञ। हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे त माण्हू जेको आहे तालके गड़िया सिंह जा माहिर ग्रुप खे अलविदा कंदा वञनि था, त तव्हां माहिर साहब खे कहिड़ी सलाह ॾींदव? तव्हां हुनजा शीदाई आहियो, हुनजा हमदर्द आहियो। जेका सिचुएशन ॾिसूं था उहा त माहिर ग्रुप जे लाइ असां इंतिहाई पंहिंजे हिन इलाइक़े में तालके गड़िया सिंह में ख़ासि करे नाज़िक ॾिसूं था, त तव्हां हुनखे कहिड़ी सलाह ॾींदव? साईं असां सलाह नंढा आहियूं, वॾा ॿिया आहिनि, असांजा सरदार साहब जेके आहिनि असांजा वॾा आहिनि, उहे जेकी बि सलाह ॾींदा ऐं उनखां असां कढा आहियूं। ऐं गौसबे ख़ान जे कढा आहियूं, मोहम्मद आरब ख़ान जे कढा आहियूं, मोहम्मद शहरयार ख़ान जे कढूं। पर जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे, इहा ई ॻाल्हि आहे। ऐं त जेके माण्हू छॾनि था अदा उन्हनि मां ॾुख त कोन्हे को, न माण्हुनि खे विड़ाए थो, न न न न उन्हनि सां चङाई थो करे, हर दोस्त सां चङाई थो करे, भलाई थो करे। न त दल साहब जेतोणीकि मां बि हिकिड़ी पोस्ट शेयर कई हुई त मां बि हिकिड़ी माहिर साहिबान खे एडवाइस ॾिनी हुई त जेतोणीकि शहरयार ख़ान जेको आहे उहो पंहिंजे तक में पूरो नथो थी सघे, त उनखे बि तालके गड़िया सीन में जेको आहे ज़बरदस्ती हेॾे घसीटुनि ठीकु न आहे। त गौसबख्श ख़ान जेतोणीकि माना जेको आहे उहो टाइम बि माना घटि थो ॾेई सघे, त आख़िर आरिफ़ ख़ान जेको आहे उहे वेठा आहिनि, त उन्हनि खे तव्हां गड़िया सीन में लायो। हितां जा माण्हू शिकायत कनि था असांखे टाइम नथो मिले, असांजा मसइला हल नथा थियनि, त आख़िर माना जेको आहे उन तजवीज़ खे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? इहा ई ॻाल्हि आहे साईं। असां जेकॾहिं गौसबे ख़ान उनजी इनशा पाण सपोर्ट कंदो, ख़ान हुन सां गॾु हूंदो, वॾो ख़ान। ऐं उनखां बाद में बिस्मिल्लाह मोहम्मद आरब ख़ान साहब उन सां गॾु हूंदो पंहिंजो मोहम्मद शहरयार ख़ान सां। इनशा ताला उमेद आहे त असांजी कामयाबी आहे। ऐं भले माण्हू दुनिया कीअं बि चवे, पर दुनिया कोन थी चवे। ऐं त मतिलबु अलाह साईं असांजी मदद कंदो ऐं ख़ुदा कंदो त असांजी कामयाबी थींदी। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, तव्हां असांखे पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। मेहरबानी साईं, वॾी मेहरबानी। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।